पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट रही जान मोहम्मद बहार के कातलन के अदम गिरफ्तारी के सिंध हुकूमत और सिंध पुलिस की नाकामी करार ॾींदे फौरी तौर ते GIT जो इजलास घुराए कातलन की गिरफ्तारी के यकीनी बनायो वञे ऐं हकीकतूं ज़ाहिर करण जो ज़ोर ॾिनो आहे। उन सिलसिले में कोयटा, कराची, हैदराबाद, रहीम यार खान, बहावलपुर, मुल्तान, फैसलाबाद, लाहौर, रावलपिंडी, पेशावर और सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट के उहदेदारनि जो एबटाबाद में PFU जे सदर अफजल भट्ट की सदारत हेठि FAC जो इजलास थियो, जंहिंमें सहाफ़िन के क़त्ल ते ॻणती जो इज़हार कयो वियो। इजलास में सहाफ़ी अॻवाननि चयो त जान मोहम्मद बहार जो क़त्ल को मामूली वाक़ियो नाहे, कातलनि की गिरफ्तारी ताईं सहाफ़ी ख़ामोश न वेहंदा। इन करे सिंध के वॾे वज़ीर के साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। PFU जे सेक्रेटरी जनरल अरशद अंसारी, नाणे वारे सेक्रेटरी लाला असद पठान, नासिर ज़ैदी, ख़ालिद खोखर, लाला रहमान समो, जयप्रकाश, इमदाद बोलदार, अहकर रिज़वी पिण ख़िताब कयो। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स के लाइ असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन के प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।